शकूर लाखो जेको शहरियार शहर हमले केस में मुलविस आहे, उनमें नामज़द आहे, उनखे ATC कोर्ट मीरपुर माथेलो में पेश कियो वियो आहे थोरी देरि पहिरीं। हे तव्हां ॾिसी सघो था, पुलिस जी वॾी नफ़री जेकी आहे उहा हिन वक़्तु ATC कोर्ट जे अहाते में मौजूदु आहे। इनखे शकूर लाखे खे जेको बख़्तरबंद गाड़ी आहे उन में हिते आंदो वियो आहे। ही उहा बख़्तरबंद गाड़ी आहे जंहिंमें शकूर लाखो खे अदालत आंदो वियो आहे। सिक्योरिटी इंतिहाई सख़्तु आहे। मां जीअं तव्हांखे हिन खां अॻु में ॿुधाईंदो रहियो आहियां त जॾहिं बि शकूर लाखे खे अदालत में आंदो वेंदो आहे त अदालत जे चइनी तरफ़नि खां पुलिस जी वॾी नफ़री मुक़ररु हूंदी आहे। ही तव्हांखे छितनि ते पुलिस एहलकार नज़र अची रहिया आहिनि। इन खां अलावा जेको कोर्ट जो पोयों हिसो आहे जिते फ़सल थींदी आहे मंगसी ॻोठ वारे पासे, उते पिण वॾी नफ़री जेकी आहे उहा टोलनि जी शिकिल में बीहारी वई आहे। कोर्ट जे ॿिन्हिनि तरफ़नि खां इहा नफ़री मौजूदु हुजे थी ऐं हिते कोर्ट जे अंदरि पिण सिक्योरिटी जा इंतज़ाम जेके आहिनि उहे इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। मां कोशिशि कंदुसि त ॿाहिरि वारो जेको मंज़रु आहे उहो तव्हांखे ॾेखारियां। ही पुलिस जी नफ़री आहे जेका शकूर लाखे खे जॾहिं अदालत में आंदो वियो आहे त सर ठीकु आहियो, अदालत में आंदो वियो आहे त उहो हिते चौकस बीठल आहिनि। जॾहिं बि शकूर लाखे जी हाज़िरी हुजे थी त जेके इंतज़ाम आहिनि उहे इंतिहाई सख़्तु हुजनि था। मां कोशिशि कंदुमि त ॿाहिरियों जेको मंज़रु आहे उहो तव्हांखे ॾेखारियां। हे असांजो वकील दोस्त फरमान शर्बी हिते पहुतो आहे। हे ॿिन्हिनि धुरनि जा जेके माण्हू आहिनि उहे कोर्ट जे अहाते में मौजूदु आहिनि। ॿिन्हिनि धुरनि जा वकील हिते कोर्ट में पहुतल आहिनि। पुलिस जी वॾी नफ़री जेकी आहे उहा हिते मौजूदु आहे। मां तव्हांखे ॿाहिरियां जा मंज़र बि कोशिशि कंदुमि त ॾेखारियां। शकूर लाखो जॾहिं बि कोर्ट में पेश थिए थो त सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु हुजनि था। उनखे बख़्तरबंद गाड़ी में आंदो वियो आहे। ही हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थो त हीउ ॿियो जेको हिन केस जो जवाबदार आहे अहमद ख़ान सीलरो, उहो पुलिस जी सख़्तु सिक्योरिटी में हिते पहुतो आहे। हीउ ॾिसो, तव्हां ॾिसी सघो था, हीउ अहमद ख़ान सीलरो कोर्ट में पहुतो आहे ऐं ही हुन सां गॾु माण्हू आहिनि जेके अहमद ख़ान सीलरे सां हिते पहुता आहिनि। हे तव्हां ॾिसो था, ही हाणे तव्हां ॾिसी सघो था अहमद ख़ान सीलरो खे कोर्ट में पेश कयो वियो आहे। ही कोर्ट जा ॿाहिरियां जा मंज़र आहिनि जेके तव्हां ॾिसी सघो था। उनजा प्राइवेट गार्ड बि हिते मौजूदु आहिनि। पुलिस जी वॾी नफ़री जेकी आहे उहा पिण हिते मौजूदु आहे। हे तव्हां ॾिसी सघो था जेकी अदालत जी सिक्योरिटी आहे उहा पिण हिते बीठी आहे। उन खां अलावा अहमद ख़ान सीलरे खे जॾहिं हिते आंदो वियो आहे त ही तव्हां ॾिसी सघो था अहमद ख़ान सीलरे सां पंहिंजा जेके हथियारबंद माण्हू आहिनि उहे बि गॾु आया आहिनि। ही अहमद ख़ान सीलरो जंहिंखे अदालत में पेश कयो पियो वञे, हे उहे मंज़र आहिनि। हिन गाॾी आहे जंहिंमें अहमद ख़ान सीलरो पहुतो आहे। उन सां गॾु बख़्तरबंद गाॾी बि हिकिड़ी मौजूदु आहे। पुलिस जी वॾी नफ़री हिते अहमद ख़ान सीलरो खे साण करे पहुती आहे। अहमद ख़ान सीलरो जेको पहिरियां शकूर लाखो पहुतो हो, उन खां पोइ अहमद ख़ान सीलरो जेको आहे उहो हिते कोर्ट में पहुतो आहे। ही बख़्तरबंद गाॾी आहे जेकी इनखे अहमद ख़ान सीलरो सां गॾु आई आहे। मां तव्हांखे जीअं ॿुधायो त अहमद ख़ान सीलरो जेको हिन केस में नामज़द आहे उनखे हिते अदालत में आंदो वियो आहे। मां कोशिशि कंदुसि त तव्हांखे ही सॼा मंज़र ॾेखारियां। हीअ अहमद ख़ान सीलरो जंहिंसां हुनजा बिरादरी जा माण्हू गॾु आया आहिनि, छो जो पोएं भेरे SSP घोटकी तरफ़ां हिकिड़ो ख़तु लिखियो वियो जंहिंमें इहो ॿुधायो वियो त अहमद ख़ान सीलरो जी जान खे ख़तरो आहे, शकूर लाखो जी जान खे ख़तरो आहे। हथियारबंदनि तरफ़ां प्लानिंग कई वई आहे उनजे हमले करण जी। उन खां पोइ सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु ॾिसण में अचनि था। ही पुलिस नफ़री आहे। मां कोशिशि कंदुसि तव्हांखे हिन पासे खां बि ॾेखारियां त जेको कुझु हिते अहमद ख़ान सीलरो ऐं शकूर लाखे जी हाज़िरी जे दौरान हिते कोर्ट जे ॿाहिरां जेकी सूरत हाल आहे, ही पुलिस जा नौजवान चौकस बीठल आहिनि, तव्हांखे नज़र ईंदा हूंदा। हिन पासे ॿिए इलाही सारी जेकी पुलिस जी नफ़री आहे उहा मौजूदु आहे। ही पुलिस एहलकार हिते बि मौजूदु आहिनि।
हितां खां जेको GT रोड आहे उन ताईं समूरी जेकी पुलिस जी नफ़री आहे उहा मौजूदु रहे थी। हर हाज़िरी ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया वञनि था। अॼु हिकु दफ़ो ॿीहर जॾहिं शकूर लाखो अहमद ख़ान सीलरो खे अदालत में आंदो वियो आहे त हुन जी सिक्योरिटी जा इंतज़ाम जेके आहिनि उहे सख़्तु कया विया आहिनि। मां जीअं तव्हांखे ॿुधायो त अहमद ख़ान सीलरो जेको हिन वक़्तु कोर्ट में अंदरि वञी चुको आहे, उन्हनि जे हवाले सां सिक्योरिटी सख़्तु आहे। ही पुलिस एहलकार, पुलिस जी वॾी नफ़री। मां जीअं तव्हांखे ॾेखारियो पिए त हीअ पुलिस जी नफ़री आहे जेकी हिते मुक़ररु थियल आहे। शकूर लाखो ऐं अहमद ख़ान सीलरो खे हिते आंदो वियो आहे। पुलिस जा एहलकार आहिनि जेके कोर्ट जे ॿाहिरां चौकस बीठल आहिनि। तव्हांखे हीअ मंज़र ॾेखारे रहिया आहियूं। हीअ पुलिस जी नफ़री ऐं हीअ परे पासे खां जेके तव्हांखे माण्हू नज़र अचनि था, इहो जेको अहमद ख़ान सीलरो जॾहिं पहुतो आहे त उन सां गॾु इहे माण्हू पहुता आहिनि। इनमें काफ़ी तादाद में हथियारबंद पिणु मौजूदु आहिनि।